अवामी आवाज़ डिजिटल जी सतह पारां डिपार्टमेंट हेड अदनान हाशमीअ जी अॻवाणीअ में रोज़ानी अवामी आवाज़ जे डिप्टी एडिटर मरहूम इमाम बख्श उर्फ ज़ुल्फ पीरज़ादो जी याद में बूटो लगायो वियो। अवामी आवाज़ जी हेड ऑफिस ॿाहिरां बूटो लगाइण वारी तकरीब में रोज़ानी अवामी आवाज़ जी एग्जीक्यूटिव एडिटर मैडम हमीदा घांगरो खे पिण दावत ॾिनी वई। यादगार ज़ुल्फ जे नाले सां बूटो लगाइण बाद दुआ घुरी वई। अवामी आवाज़ डिजिटल पारां भाऊ ज़ुल्फ पीरज़ादो जी याद में बूटो लगाइण वारी रिवायत कायम कंदे इहो पैगाम ॾिनो वियो आहे त बूटा लगाइण कंहिंजी याद खे ताज़ो रखण जो सुठो तरीक़ो आहे ऐं समूरे सिंध में सहाफ़ी भाइरनि ऐं ॿियनि पारां भाऊ ज़ुल्फ पीरज़ादो खे जिते बि यादि कयो वञे त बूटो लगाए संदसि यादुनि खे ताज़ो रखियो वञे। इन मौक़े ते मैडम हमीदा घांगरो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त अवामी आवाज़ न्यूज़ जे साथी ज़ुल्फ पीरज़ादो जे लाॾाणे खां पोइ अवामी आवाज़ पारां नई रिवायत जी शुरूआत कई वई आहे। कंहिंखे बि यादि करण लाइ बूटो लगाइण सां जीअं जीअं बूटे जी वाध वेझ थींदी आहे तीअं तीअं यादूं ताज़ियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। हिन बूटे सां ज़ुल्फ पीरज़ादो जूं यादूं ताज़ियूं थींदियूं रहंदियूं। तमाम सुठे न्यूज़ जे साथी ज़ुल्फ पीरज़ादो जी 4 ॾींहं अॻु में डेथ थी आहे। उन जे करे अवामी आवाज़ हिकिड़ी नई रिवायत जो शुरूआत कई आहे। उहा इहा आहे त सभ खां बहितरीनु तरीक़ो इहो ई हूंदो आहे त कंहिंजे लाइ बूटा लॻाए करे उन जी यादि खे ताज़ा कयो वञे। जीअं जीअं बूटे जी ग्रोथ थींदी आहे तीअं तीअं उन जे यादुनि जी जेका असां सम्झूं त सुरहाण जी अवामी आवाज़ खे जेको उन टाइम ॾिनो उहे कॾहिं बि ख़तमु न थींदियूं आहिनि। तंहिंजे करे मां सम्झां थी त इहा शइ जेका शुरूआत कई आहे असां अॼु बि बूटो लॻाए करे ऐं इहा असां कंहिंजी कामयाबीअ ते बि अहिड़ा बूटा लॻाईंदासीं। अहिड़े तरीक़े जी सिर्फ़ु मरण ते न पर कंहिंजी सुठी कारकर्दगीअ ते बि असां इहे बूटा लॻाइण जी रवायत क़ाइमु कंदासीं। संदसि वधीक चवणु हो त अहिड़ा बूटा कंहिंजे लाॾाणे खां सवाइ कंहिंजी हयातीअ में संदसि कामयाबी ते ऐं कारकर्दगी ते बि लॻाईंदासीं। इन मौक़े ते अवामी आवाज़ डिजिटल शोबे जा कारकुन शाहरुख संदीलो, सरमद सोलंकी, अदील अहमद भुट्टो, अली वकास संदीलो, मुंतज़िर खड़ो, अहमद मुख्तियार भुट्टो, तहा भुट्टो ऐं रोज़ानी अवामी आवाज़ सां लाॻापियल अली गुल सूमरो, वाहिद बख्श सेठार ऐं अली नवाज़ खोखर पिण मौजूदु हुआ।